नाज़िन कंधाकोट में मच्छी मार्केट के दुकानदारन मार्केट की बिल्डिंग ज़िबु हाली ॼाणाए दुकान खाली कराइण खिलाफ एहतजाज किया है। पेश आए कंधाकोट में मेहरान टीवी के रिपोर्टर गुलाम रसूल मीरानी की ही रिपोर्ट। जी नाज़रीन, कंधाकोट में मच्छी मार्केट ज़िबु नाली जो शिकार हुजण जे करे जेके मच्छी विकिरो कंदड़ पोरियत आहिनि उन्हनि खे बिल्कुलु इंतज़ामिया पारां रोज़गार करणु नथो ॾिनो वञे। अमल ख़िलाफ़ हिते मच्छी विकिरो कंदड़ जेके पोरियत आहिनि उहे एहतजाज करे रहिया आहिनि। असां उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उनजो वधीक छा चवणु आहे। ये हफ़्ता मुल्कनि में डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर होने के बावजूद असांजे शहर की मच्छी मार्केट 1957 में तामीर थी जिते मच्छी मार्केट के माण्हुनि खे रोज़गार मुहैया कयो वञे। 1957 खां पोइ उनते को कम भी न थी सघियो। जॾहिं त उहा ख़स्ता हाल थी, उहा किरण जहिड़ी थी त तॾहिं ग़रीब मच्छी फरोश उनखां निकिरी ॿाहिरि पंहिंजो रेडियो आबाद कयो जिते रोज़गार करण लगा। ऐं DC ऐं असांजी लोकल इंतज़ामिया मच्छी मार्केट तामीर न कराई, पर जेके ग़रीब ॿाहिरि रोज़गार कंदा पंहिंजी रेड़नि ते उनजो रोज़गार खसण लाइ रोज़ उनते लठबाज़ी, रोज़ उनते हलण कम ऐं रोज़ उनखे डुकायो थो वञे। हालात ये आहिनि जो इन ग़रीब क़ौम जी जेकॾहिं DC साहब या इंतज़ामिया ॾिसण अचे त असांजी घरनि जूं औरतूं बि मच्छी विकिणण ते मजबूर आहिनि। जो इहो चवणु चाहियूं था त मरवेसूं सिंध न ॾिसूं, मरवेसूं मच्छी मार्केट न ॾिसूं। असां मीर ॿारनि खे हक़ खपे, उन्हनि सां नाजाज़ी आहे, उन्हनि खे वॾी तकलीफ़ आहिनि। उन्हनि मीर ॿारनि जे तासब जे करे मार्केट बि साफ़ नथा करनि त मथां मीर ॿार मच्छी मार्केट में रोज़गार करनि। उन्हनि जो ॿियो को बि अहिड़ो कंहिंसां जहिड़ो कोन्हे, हुकूमत सां जहिड़ो कोन्हे। उन्हनि खे पंहिंजो हक़ खपे। मच्छी मार्केट ठहियल आहे असांजो मीरान जो हक़ हासिल खां वठी हाणे तक़रीबन 8-10 साल थी हाणे मच्छी मार्केट जेको आहे गंदगी बनियल आहे। असां हुते वेहण लाइ तयारु न आहियूं। असां DC साहब खे चऊं था बाबा जेकॾहिं PMO साहब खे चऊं था त बराए महिरबानी करे साईं असांखे तव्हां मच्छी मार्केट ठाराए ॾियो, असां पंहिंजे बच्चनि जो गुज़र सफ़र कयूं। जेकर इहो तव्हां नथा ॾियो त साइट वारे असांखे एरिया ॾियो जिते असां पंहिंजे बच्चनि जो गुज़र सफ़र कयूं। असांखे अहिड़ी जाइ ते मुतमिन कयो अथऊं, असांजो हुते गुज़ारो बि कोन थिए थो। सॼो ॾींहुं में असां सड़ूं था पिया, कोई पुछा करण वारो न आहे। जेकर असां थोरो अॻिते निकिरी अचूं था त उते बि असांजे मिसपुर वारनि जो असांजे मथां ॾंडी चार्ज कई वञे थी। लोगों के फेर रिकॉर्ड करायो असां DC साहब खां इहो मुतालबो कयूं था त असांजी मच्छी मार्केट फिलफोर जेको आहे बहाल कई वञे, न त पूरे सिंध में DC जे ख़िलाफ़ सिंध मला फोरम एहतजाज कयो वेंदो। ॾिसो सभई बेरोज़गार बीठा आहिनि, असांजो को बि कान्हे। यानी अहिड़ी जॻह शिफ्ट कयो वञे, अहिड़ी जॻह रेड़ा लॻाए वञे जिते ही रोज़गार करे सघनि। कैमरा टीम सां गॾु गुलाम रसूल मीरानी, मेहरान TV कंधाकोट।